पर जेकॾहिं तूं निमाज़ में वेंदे त पोइ काॾे वेंदे? अल्लाह ताला फरमाए तो मुझा बाना तू मुझी दरबार में मुखे चो इहदिना सिरातल मुस्तकीम, या अल्लाह तू असांखे सही वाट हलाए। अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में बेहद इरशाद फरमायो आ, इन्ना हदैनाहुल अजदैन, इंसान खे असां ॿई रस्ता सिधा करे ॾेखारिया आहिनि। इस्लाम जो रस्तो सिधो सो जन्नत ॾे वेंदो आ, वरी कुफर वारो रस्तो सिधो जहन्नम ॾे वेंदो आ। इस्लाम वारे रस्ते में भी कंहिं क़िस्म जो शक शुबहो कोन्हे, त वरी कुफर ऐं जहन्नम वारे रस्ते में भी कंहिं क़िस्म जी का टेढ़ाई पकाने सिधो दोज़ख ॾे वेंदो आ। अल्लाह ताला बेहद फरमाए तो फमन शाअ फलयुमिन, तव्हांजी मर्ज़ी वणेव त ईमान आणियो, वमन शाअ फलयकफुर, जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी हुजे तव्हां वञी कुफ्र कयो त बि मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांखे न इस्लाम जे लाइ मजबूर थो कयां न कुफ्र जे लाइ मजबूर थो कयां। रस्ता मूं तव्हांखे ॿई वाज़िह करे ॾेखारिया, उन सां गॾोगॾु मां अल्लाह पाक ॿिन्ही रस्तनि जो नतीजो बि तव्हांखे ॿुधायो आहे। जेकॾहिं तव्हां इस्लाम जो रस्तो क़बूल कंदो त अल्लाह ही अल्लाह जो रसूल तव्हां ते राज़ी थींदो, पर जेकॾहिं तव्हां कुफ्र जो रस्तो अख्तियार कयो त अल्लाह ही अल्लाह जो रसूल तव्हां ते नाराज़ थींदो। इस्लाम जे रस्ते जी इंतिहा रब जो रज़ामंदो ऐं जन्नत आहे, ऐं कुफ्र जो आख़िरी इंतिहा अल्लाह जो नाराज़ को ऐं जहन्नम आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो मुंहिंजा बाना ॿई रस्ता तोते लाइ सिधा आहिनि, ॿिन्ही में कंहिं क़िस्म जो इब्हाम कोन्हे। हाणे तूं जॾहिं मुंहिंजे अहम निमाज़ में बीहंदो आ, मुंहिंजी दरबार में हूंदो आ ऐं मुंहिंजे रूबरू बीहंदो आ, मां अल्लाह ताला तोखे पाण पंहिंजे महिरबानीअ सां घुरण जो सलीक़ो थो सेखारियां। त मां अल्लाह खां हिन तरीक़े सां घुर, वाह मुंहिंजा मौला तुंहिंजी महिरबानी जो पंहिंजे बाननि जी रहनुमाई फरमाए थो। अल्लाह ताला फरमाए थो बाना हीअं चओ, इहदिना सिरातल मुस्तकीम, या अल्लाह असांखे सही वाट ते हलाए, पर सही वाट जेका कुफ्र ॾे वञे थी उहा न। सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, उन्हनि बाननि वारी सही वाट ॾेखार जन बाननि जे मथां तूं मुंहिंजा रब राज़ी आहीं, जंहिंजे मथां तुंहिंजो इनाम आ, जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आ, जंहिंजे मथां तुंहिंजी ख़ासि महिरबानी आ। मुंहिंजा इलाहुल आलमीन असांखे पंहिंजे इनाम याफ़्ता जमातुनि वारो रस्तो ॾेखारजां। असांखे ॿिए कंहिं रस्ते जी ज़रूरत कान्हे, असांखे उहो रस्तो ॾेखार जंहिं रस्ते ते तुंहिंजा बाना, उहे बाना जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत ऐं महिरबानी आ, उहे हलिया, असांखे उन्हनि जो रस्तो ॾेखार। कहिड़ो रस्तो आहे, उहे कहिड़ा बाना अल्लाह जा हुआ जेके इन्ही रस्ते ते हलिया, ऐं जंहिं रस्ते ते हलण जी दुआ असांखे ख़ुदा सेखारे थो ऐं फरमाए थो त मुंहिंजा बाना तव्हां मूंखां घुरो त आउं तव्हांखे उहो रस्तो ॾेखारियां, ऐं मूंखे ईअं चओ त उहो रस्तो ॾेखार, उन्हनि बाननि वारो रस्तो ॾेखार जंहिं रस्ते ते तुंहिंजा इनाम याफ़्ता बाना हलिया, जन इनाम हासिल कया, उन्हनि जे रस्ते ते हला। केर हा? कुरान करीम वाज़िह लॻो पियो आहे। अल्लाह ताला फरमाए तो मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन। अल्लाह ताला फरमायो उहे अल्लाह जा इनाम याफ़्ता बाना जंहिंखे अल्लाह पाक पंहिंजे इनामनि सां नवाज़ियो आहे, उहे चार जमातूं आहिनि। पहिरीं जमात आहे नबीअनि जी, ॿी जमात आहे सिद्दीक़नि जी, टी जमात आहे शहीदनि जी, चौथी जमात आहे वलीयनि जी। अल्लाह जे कुरान पाक उहे चारई जमातूं पंहिंजे पाक कलाम में
वज़ाहत सां बयान फरमायो मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन। नबी सगोरा, सिद्दीक़ सगोरा, शहीद सगोरा ऐं सालिह सगोरा। हाणे तू इन्ही आयत खे नज़र में रखी हाणे अलहम्द पढ़। इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम। या अल्लाह असांखे उन्ही इनाम वारनि जमातुनि जो रस्तो ॾेखार। याने या अल्लाह तू असांखे नबियनि जो रस्तो ॾेखार। या अल्लाह तू असांखे सिद्दीक़नि जो रस्तो ॾेखार। या अल्लाह तू असांखे शहीदनि जो रस्तो ॾेखार। या अल्लाह तू असांखे वलियनि जो रस्तो ॾेखार। ऐं नमाज़ में अलहम्द सभु पढ़ंदा आहिनि। हथ हिते ॿधनि त बि अलहम्द पढ़ंदा, हथ हिते ॿधनि त बि अलहम्द पढ़ंदा, हथ छोड़े बि हल त बि अलहम्द पढ़ंदा। कहिड़ो बि फिरको हुजे, कहिड़ी बि जमात हुजे, पर नमाज में अलहम्द उनखे पढ़णो पवंदो। हाणे मुंहिंजा अदा जेकॾहिं हिते हथ ॿधण वारो आहे त बि नमाज में चवे थो मुंहिंजा मौला नबियनि जो रस्तो, सिद्दीक़नि जो रस्तो, शहीदनि जो रस्तो ऐं वलियनि जो रस्तो ॾेखार। जे भला हथ खोलियूं बीठो आहे त बि चवे थो इहदिना सिरातल मुस्तकीम। या अल्लाह तू असांखे नबियनि जो रस्तो ॾेखार, सिद्दीक़नि जो रस्तो ॾेखार, शहीदनि जो रस्तो ॾेखार। या अल्लाह तू असांखे वलियनि जो रस्तो ॾेखार। मूंखे हैरत आहे जेके हिते हथ ॿधी वलियनि जी मुखालफ़त कंदा आहिनि। छाजा पीर, छाजा इमाम, छाजा दरवेश, छाजा बुज़ुर्ग, बस क़ुरान ऐं हदीस खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे को। के इमामनि जे पोयां, के वलियनि जे पोयां। मां उन्हनि खे चवां थो अदा हथ त हिते ॿधी थो ऐं तबलीग में ईअं चवी थो त छाजा इमाम, छाजा पीर, छाजा फ़कीर, पर नमाज में त ख़ुदा मजबूरन तोखे चवराए थो त मौला मूंखे नबियनि जो रस्तो ॾेखार, सिद्दीक़नि जो रस्तो ॾेखार, शहीदनि जो रस्तो ॾेखार ऐं वलियनि जो रस्तो ॾेखार। नमाज में तनी चइनी जमात जो रस्तो घुरंदो आहे। सलाम वराइण खां पोइ तोखे छा थी पवंदो आहे, कहिड़ो तोखे दौरो पवंदो आहे जो चइनी जमातुनि जी मुखालफ़त कंदो आहे। ओ सुन्नी मुस्लमान तोखे मुबारक हुजे। इन चइनी जमातुनि खे मञण वारो ओ शख़्स आहे जेको या रसूल अल्लाह चवंदो आहे। जंहिंजे ज़ुबान पे या रसूल अल्लाह आहे, जेको औलिया अल्लाह खे मञण वारो आहे, बुज़ुर्गाने दीन सां अक़ीदत रखण वारो आहे, बुज़ुर्ग जे दरबारनि सां ताल्लुक़ रखण वारो आहे, मशाइख़ उज़ाम सां वाबस्ता आहे। मुंहिंजा दोस्त उहो ई इन चइनी जमातुनि सां प्यार कंदो आहे। मिनन नबिय्यीन जे नबियनि जा बि सुन्नी ग़ुलाम आहिनि, व सिद्दीक़ीन सिद्दीक़नि जा बि सुन्नी ग़ुलाम आहिनि, व शुहदा शहीदनि जा ग़ुलाम बि इहे सुन्नत जमात जा आहिनि, व सालिहीन औलिया अल्लाह जे जमात जा ग़ुलाम बि सुन्नत जमात वारा। कंहिं न कंहिं मोड़ ते तव्हां ॾिसंदो सुन्नत जमात खां सवा ॿिया जेतिरा बि फ़िरका आहिनि उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां या नबियनि जी मुखालफ़त कंदा आहिनि, या सिद्दीक़नि जी मुखालफ़त कंदा आहिनि, या शहीदनि जी मुखालफ़त कंदा आहिनि, या वरी सालिहनि जी मुखालफ़त कंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तोखे असांखे ख़ुदा तबारक व तआला उहो तरीक़ो नसीब फरमायो आहे जो अंबिया जो रस्तो बि असां वटि आहे, सिद्दीक़नि जो रस्तो बि असां वटि आहे, शहीदनि जो रस्तो बि असां वटि आहे, त वलियनि जो रस्तो बि असां वटि आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। इहा दुआ कीअं थी ख़त्म थिए उहो बि रब सेखारे थो। फरमाए तो गैरिल मग़्दूब अलैहिम, या अल्लाह तू असांखे उन्हनि जो रस्तो न ॾेखार जा जंहिंजे मथां तुंहिंजी कावड़ा वलद्दालीन ऐं जेके गुमराह इलाहुल आलमीन असांखे गुमराहनि जो बि रस्तो न ॾेखार जा।
बतौर इशारतुन नस इनी मां यो साबित थियो त जेको नबियन जे रस्ते ते नाहे अल्लाह उन्ही ते काबिल अल्लाह उहो गुमराह हुआ। जेको सिद्दीकन जे रस्ते ते नाहे उन ते अल्लाह काबिल अल्लाह उहो भी गुमराह हुआ। जेको शहीदन जे रस्ते ते नाहे उन ते भी अल्लाह काबिल अल्लाह उहो भी गुमराह हुआ। जेको वलियन जे रस्ते ते नाहे उन ते भी अल्लाह ताला काबिल अल्लाह उहो भी गुमराह हुआ। ओ मुसलमानो अवां ते न को अल्लाह काबिल अल्लाह न को तव्हां गुमराहन जी जमात आयो। रब तव्हां ते राज़ी भी आहे ऐं तव्हां हिदायत वारी जमात आयो। इन्हीअ जे करे तव्हां हिदायत वारी जमात आयो जो तव्हां इनाम याफ्ता जमातुन सां वाबस्ता आहियो। मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ऐं सिद्दीकन ऐं शहीदन ऐं सालिहन सां तव्हां जो निस्बत ऐं ताल्लुक आहे। ऐं आउं तव्हां खे ॿुधायां त इहा ताल्लुक ऐं निस्बत इंसान जो बेड़ो पार कंदी आहे। इहा निस्बत ऐं इहो ताल्लुक इंसान जो बेड़ो पार कंदो आहे। ऐं इंसान त छा पर आउं तो चवां जेकॾहिं इहा निस्बत कंहिं जानवर खे लॻी वञे त जानवर जो भी कमु ठही पवंदो। क़ुरान पाक में किस्सो आहे असहाबे कहफ जो। 6-7 ॼणा हा बुख्ते नसर बादशाह ज़माने में ईसाई बादशाह हो। बादशाह हिकिड़े पासे ॿिए पासे हुन माज़ अल्लाह खुदाई जी दावा कई ऐं माण्हुनि खे गुमराह करे चई तव्हां मूंखे माबूद बरहक करे मञियो मूंखे सजदा कयो। जेके माण्हू गुमराह हा हुन जे कॾ लॻी पिया। 6-7 ॼणा उन्हनि चयो त न तूं निंड जो मुहताज आ रब निंड खां पाक आ। तू बुख में मरदो आ रब करीम जहान खे खाराईंदो आ। तू पेट मां गंदगी कढंदो आ मुंहिंजो रब सुभान रब्बियल आला जो शान रखंदो आ। तू माण्हुनि जे ख़िदमत जो मुहताज आ। रब्बुल आलमीन कहीं जे ख़िदमत जो मुहताज कोन्हे। तू गाफिल हूंदो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात गाफिल नाहे। जहान तोखे भली पंहिंजो माबूद मञे पर तू असांजो माबूद कोन आ। असांजो माबूद वहदहू ला शरीक रब जी ज़ात आ। बादशाह उनखे चयो सुबुह ताईं तव्हांखे मोहलत आ। जेकॾहिं सुभाणे मुंहिंजे दरबार में अची अवां मूंखे सजदो न कयो त पोइ तव्हांखे सुभाणे जेरे साड़ाए छॾींदुसि। कड़ाह तेल जो पाए उन में तव्हांखे पकोड़ा करे छॾींदुसि। रातो की रात सोचो ऐं सोचे सुबुह जो मुंहिंजे आॾो सजदो कयो न त तव्हांजो ख़ैर न आहे। उन्हनि पाण में सलाह कई हिन ज़ालिम जे मुल्क खे छॾिजे। अल्लाह पाक जो मुल्क तमाम वसी आहे। हिन जे मुल्क मां निकिरी अहिड़ी जाइ ते वञी अल्लाह अल्लाह कयूं जिते असांखे हिन बादशाह जो पाचो ई न लॻे। मक्सलमीना यमलीखा मर्तूनस ज़ू नवानस बैनूनस कशफीर इहे उन्हनि जा नाला हा। कुर्बान वञा मदीने वारे साईं तां हुजूर फरमाईंदो आ इन नालनि में एतिरी बरकत अथव जेकॾहिं तव्हां इन नालनि खे लिखी पंहिंजे माल में रखंदो अल्लाह जे फज़ल सां तव्हांजे माल में चोरी कान थींदी। हबीब करीम फरमाइनि था तव्हां पंहिंजे घर में रखी छॾियो तव्हांजे घर में बाहि कान लॻंदी। हबीबन करीमन फरमाइनि था जेकॾहिं कंहिं ॿार खे का बीमारी आहे जो राति ॾींहुं रोए थो बस नथो करे अवां इहे नेकनि सालिहनि जा नाला लिखी उन ॿार जे ॻिची में ॿधो त तव्हांजो ॿार रोअण खां बंदि थी वेंदो। अल्लाह पाक जे हबीब करीमन जी तमामु वॾियूं फज़ीलतूं बयान फरमायूं। उहे बुज़ुर्ग केतिरा बरकत वारा हूंदा जंहिंजे नालनि में अल्लाह बरकत रखी आहे। उहे रातो रात बादशाह जे मुल्क मां सलाह करे 6 या 7 ॼणा निकिरी पिया। सिज उभरियो बादशाह जे ॻोठ खां शहर खां परे निकिरी विया। रस्ते में हिकिड़ो बकरार हुननि खे मिलियो। अबा केरु आहियो काॾे था वञो? अदा मुसाफ़िर आहियूं लिकायूं था। उन चयो न मूंखां ॻाल्हि न लिकायो मां तव्हांजो राज़दार आहियां। जेकॾहिं तूं असांजो राज़दार आहीं
त असीं अल्लाह पाक जी इबादत लाइ हिन ज़ालिम मुल्क जे बादशाह मां निकिता आहियूं। अहिड़ी जाइ ते वञी अल्लाह अल्लाह कंदासीं जंहिं जाइ ते हिन ज़ालिम बादशाह जी असांजे बारे में ख़बर चार न पवे। ही बादशाह पाण खे अल्लाह थो सॾाए। उन बकरार बि चयो यार आऊं बि तव्हां सां गॾिजी थो हलां। उन्हनि अल्लाह जे बाननि खे चयो तोसां धरणो आहे, रिढूं बकरियूं आहिनि, इन खे छा कंदे? चई जॾहिं अल्लाह जे राह में निकिरबो आहे त हर शइ अल्लाह जे नाले ते कुर्बान करे छॾबी आहे। इहो माल अल्लाह खे परतो, इहो जंगल जे हवाले आहे। आऊं तव्हांजो साथी आहियां, मूंखे महिरबानी करे पाण सां वठी हलो। अदा हल हू जमल हलिया त उन बकरार जो कुतो उहो धण सां बीठो हो, उहो बि पंहिंजे मालिक सां पुठियां लॻी पियो। चंद कदम अॻिते हलिया, ॿी बकरार खे चयऊं यार तूं त भलो माण्हू आ, पर तुआरो कुतो असांखे ख़्वार कंदो। कंहिं गार में वेहंदासीं, कंहिं चुर में वेहंदासीं, कंहिं अहिड़ी जाइ ते वेहंदासीं जंहिं जाइ ते ही कुते जो कमु आहे भौंकण दाहूं करण, असीं ज़ाहिर थी पवंदासूं। महिरबानी करण पंहिंजे कुते खे मोटाए। उन कुते खे धक हया, लठियूं हणी वापस करण जी कोशिश कई। उन कुते खे ख़ुदा तबारक व तआला ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। मालिक खे चई मेरी ॻाल्हि ॿुध, मूंखे मोटाए न, तूं अल्लाह जे बाननि जो सोहबती आहीं, अल्लाह जे बाननि सां तूं बि वञी थो, मूंखे बि न अल्लाह जे बाननि जी सोहबत में पाण सां वठी हल। छाजे करे त मूंखे यकीन आहे अल्लाह जे बाननि जे सोहबत जे करे अव्हां त बख़्शिजी वेंदो, पर थी सघे थो मूं कुते जे मथां बि तव्हांजी सोहबत असर करे विझे। मूंखे छॾियो अथव तव्हां सां हला। मालिक चयो तूं कुतो आहे, तूं भौंकंदे, तुंहिंजे भौंकण जे करे असांजो राज खुली पवंदो। कुते हुनखे जेको जवाब ॾिनो, हिकिड़े वीचारे पंजाबी शाइर उन्ही जे लफ़्ज़नि खे पंहिंजे शेर में चयो आहे त कुतो पियो चवे, ना मैं भौंका ना मैं टौका ते ना मैं शोर मचावा, शायद नेका लोगा पीछे मैं भी बख्शा जावा। अवां नेक ऐं सालिहा बाना आयो, थी सघे थो मूंखे अल्लाह ताला तव्हांजे सोहबत जे करे बख़्शे छॾे। मुंहिंजा दोस्तो चऊं भला पोइ ठीकु आहे, तूं असां सां हलंदे 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 हिकिड़े गार में हलिया विया। कुतो हुननि जो ॿाहिरां वेही रहियो, क़िसो तमामु तवील आहे, समूरो अल्लाह पाक क़ुरान पाक में बयान फरमायो आहे। पर मुंहिंजा दोस्त आख़िर नतीजे जी ॻाल्हि इहा तोखे ॿुधायां। मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो आहे, उहे असहाबे कहफ क़यामत जे ॾिहाड़े उन बकरार समेत त जन्नत में वेंदा, पर उन्हनि जे कुते खे बि अल्लाह ताला इंसानी शक्ल ॾेई जन्नत में रवानो फरमाईंदो। कुछ अहिड़ा जानवर आहिनि जीअं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम वारी मच्छी, उहा बि जन्नत में वेंदी। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम वारो गॾह मुबारक, उहो बि जन्नत में वेंदो। हज़रत इस्माइल वारो दुंबो, उहो बि जन्नत में वेंदो। त मुंहिंजा असहाबे कहफ वारो कुतो, इहो बि जन्नत में वेंदो। लेकिन जानवर जी शक्ल में न वेंदा, अल्लाह ताला हुनखे इंसानी शक्ल ॾेई छॾींदो, छो त हीअ मुहम्मदी सूरत जन्नत जे लाइक़ आहे। ऐं हुज़ूर ईअं बि फरमायो आहे त जेके क़यामत जे ॾहाड़े जहन्नम में वेंदा, अल्लाह से उनजी इहा सूरत बदलाए पोइ जहन्नम में मोकिलींदो। हीअ मुहम्मदी सूरत अल्लाह ताला जहन्नम में मोकिलींदो ई कोन। जेकॾहिं कंहिंखे मोकिलणो हूंदो त हुनजी शक्ल तब्दील थींदी, हुनजी सूरत फेराई वेंदी। कंहिंखे भोले जे सूरत में, कंहिंखे बांदर जे सूरत में, कंहिंखे रिछ जी सूरत में, कंहिंखे गॾह जी सूरत में, कंहिंखे कहिड़ी सूरत में। जहन्नमी जहन्नम में वेंदा, उन्हनि जूं सूरतूं तब्दील हूंदियूं, पर जेके जन्नती जन्नत में वेंदासीं नी मुहम्मदी सूरत में वेंदा।
उन्हीं कुत्ते खे भी खुदा ताला जी ज़ात बाबरकात असहाबे काफ वारे कुत्ते खे उन्हीं बुजुर्गन जे सोहबत जे करे जन्नत अता फरमाइंदो। ओ मुंहिंजा भाउ, जॾहिं कुरान करीम ऐं हदीस पाक जे रोशनी मां असांखे इहा ॻाल्हि साबित थी मिली आहे, असां सम्झी सघूं था पिया जेकॾहिं कुत्तो जानवर जंहिंखे हथ लात हथ पलीत कपिड़े खे लॻे त कपिड़ो पलीत, पर नेकनि जी सोहबत उन ते असर अंदाज़ थींदी आहे। तू तो अशरफुल मखलूक इंसान आ, रसूलुल्लाह जो उम्मती आ। जेकॾहिं तू बि अल्लाह वारनि जी सोहबत अख्तियार कंदे त तोखे यकीनन खुदा जन्नत नसीब फरमा छॾे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। ऐ ईमान वारो, अल्लाह पाक जो खौफ पैदा कयो ऐं जेके अल्लाह जा सालिह बाना आहिनि उन्हनि जी सोहबत अख्तियार कयो। केर तो फरमाए? चो अल्लाह साईं। अब केर तो फरमाए? छा तो फरमाए? अल्लाह जो खौफ पैदा कयो ऐं जेके ईमान वारा सालिह बाना मुत्तकी ऐं परहेज़गार आहिनि उन्हनि जी सोहबत अख्तियार कयो। इन मां इहो साबित हो त अल्लाह जा बाना ऐं ख़ुदा जा वली बि मुत्तकी हूंदा आहिनि। केर वली हूंदा आहिनि? कुरान पाक जी आयत अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। खबरदार खबरदार, अल्लाह जे वलियन खे को भी हिन दुनिया में खौफ नाहे, न वरी अल्लाह जा वली आखिरत में गमगीन थींदा। अल्लाह ताला फरमाए तो अल्लाह जा वली केर आहिनि? अल्लज़ीना आमनू, जन ईमान आंदो आ, वकानू यत्तकून, ऐं उन अल्लाह जे वलियन जी निशानी इहा हूंदी आहे त हो परहेज़गार हूंदा आहिनि, तक़वा जा साहिब हूंदा आहिनि, शरीयत मुहम्मदी ते अमल कंदा आहिनि। यादि रखजां, बिना शरीयत वारो वली नथो थी सघे। बेशरीयत वली ॾाढी ॻाल्हि आहे। का वॾियाओ छा सी उथो अथव ॻाल्हायो? चओ त बेशरीयत वली न थी सघंदो। असां वरी छा चवंदासीं? साईं असां वारो साईं भंग घोटियूं वेठो हो, साईं जो ॾाढो मथो आयो, जहिड़े भंग घोटी थी कि न साईं छा आहे? चइसि धौरो आहे। खणी जो सही साफे खे हटाए त भंग जे कूड़े में दौरो भरियो पियो। साईं जी करामत आहे जो भंग मां दौरो। मुरीद बि ख़ुशि, वाह वाह साईं असांजो मुर्शिद साईं एॾो साहिब कमाल आहे जो भंग मां खीर, भंग मां दौरो। अफ़सोस अहिड़े पीर खे पीर सॾाइण जो अफ़सोस आहे। अफ़सोस वरी उन मुरीदनि ते आहे जेके भंगी खे पीर था चवनि पिया। खुदा जो कसम आ, पीर ओहो हूंदो आ, मुर्शिद ओहो हूंदो आ, वली ओहो हूंदो आ जेको रसूलुल्लाह जो नक्शो हूंदो आ। महबूब जी सुन्नत ते पूरो हुजे, महबूब जे पाक तरीक़े ते हुजे, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहिणी सुन्नतुनि खे जीआरण वारो हुजे, जंहिंखे ॾिसण सां प्रभु बल यादि न अचे, जंहिंजे ॾिसण सां रसूलुल्लाह यादि अची वञे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अफ़सोस जो मक़ाम असां वटि इहो आहे जो असां रस्मनि जे पुठियां लॻी करे रस्मी पीर ठाहियो वेठा आहियूं। वरी छा चवंदासीं? छा कयूंसीं? ॾाढा पीर आहे। न नमाज, न रोज़ो, न दाढ़ी, न मस्जिद, न कुरान, न का शरीयत वारी ॻाल्हि। साईं आ, मुर्शिद आ। आंख खुद गुमस्त किरा रहबरी कुनद, जेको पाण ई गुमराह हुआ ॿियनि जी कहिड़ी रहबरी कंदो। अल्लाह जो वली मुर्शिद हुजणु खपे जो तुंहिंजो हिकिड़ो हथ तुंहिंजे हथ में विझे त ॿिए हथ सां तुंहिंजो हथ रसूलुल्लाह सां मिलाए छॾे।
तो के महबूब करीम जो दीदार कराए, रसूलुल्लाह जी दरबार में तो के पहुंचाए, अदा रसूलुल्लाह जे दरगाह में ओहो पहुंचाईंदो जेको इन्ही दंग खां वाक़िफ़ हूंदो। जो दगुई ॾिठल न हूंदो उहो तोखे कतई तौर सां उन जगह ते कोन पहुचंदो। मौलाना शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आहिनि, खिलाफे पैगंबर कसे रहा गुज़ीद, हरगिज़ बमंज़िल न ख़्वाहद रसीद। जेको रसूलुल्लाह जे शरीयत खां ॿाहिरि आ, जेको महबूब जे पाक तरीक़े खां ॿाहिरि आ, उहो कॾहिं बि वली थी कोन थो सघे। वो गुमराह तो थी सके तो पर मुर्शिद को न तो थी सके। मुर्शिद उहो हूंदो आ जेको मुझे मथे मिठे महबूब मुहम्मद करीम जो सच्चो गुलाम हूंदो आ। सभई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सभई चो सुभान अल्लाह, ॾाढे चो सुभान अल्लाह। अब छा थी वियो, जहिड़ो थी पियो आहे, इहे वेहंदा हुअं ई कोन, ॿियनि जो बि तो कमु ॿुधणु ख़राब करे कोन वेहंदा। बाबा छॾ, ॿियनि खे ॿुधणु ॾे। महिरबानी करे बीठा हो तो बीही ॿुधो, वेही कंहिंखे न चओ तो वेहो, उथ वेहो, तो घड़ी घड़ी डिस्टर्ब था कयो था। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या मुनो कलाक थी वियो आहे, मूंखे अञा पियो हले वेहो 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 वेहो, अलाए मां ख़त्म कंदुसि पोइ बि कोन वेहंदो। भलारनि जी दरगाह, सगोरनि जी दरगाह, अदब वारी फैज़ वारी दरबार। बीठा हो तो बीठा रहो पर चुप करे बि। ऐं वरी जेके ॿाहिरि वेठा न शौक़ीन, अदा तूं वेह असां साईं खे ॾिसूं। ॿाहिरि बीठे पकोड़ा खाधई, अंदरि सवेर न पिया आहिनि। हाणे ॿाहिरि वेठो आहे, हाणे फलाणा तूं वेह तो मां ॾिसां। हाणे तूं किथां ॾिसंदे, हाली फिलहाल जो घुमूं फिरूं, हाणे ॾिसूं किथां ॾिसंदो। सोड़ी जगह जमायत बीठी आहे, ॿुधो वेही। हा मूंखे यादि आहे, मां पंहिंजी कमु पूरो कयां। ॿुधो था चओ त ॻाल्हायां, न त मोकल वठां तव्हां। मूंखे साईं गुलाम मुस्तफ़ा चयो त तव्हांखे पूरे 8 बजे विहारी विहारी। ॾाढो ख़ुशि थियुसि। अॼु जोड़ लाखा कमु सवलो बणिबो, माल असां निंड वञी कंदुसि। पर तव्हां जूं शायदि या मूं वारी घड़ी ख़राब आहे, तव्हां वटि 11:30 8 थींदा हाणे। नवाब शाह ज़िलो आहे न, असांजे सांगड़ में 8 सवेर थींदा, तव्हां वटि 11:30 8 थींदा। सभई जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत ख्वाजा अजमेरी चो सुभान अल्लाह। वो अल्लाह जो कामिल वलिया जे हिंदुस्तान में 90 लख काफर मुसलमान कया। 90 लख काफर उन खुदा जे वली जी निगाह सां योगो हिंदूकार हो। मुल्क में मराठा हा, मुजादत राजपूत हा, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमूं हूं, हिकिड़ो माण्हू बि अल्लाह अल्लाह करण वारो कोन हो। संदुस मुर्शिद ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह खेस मक्के पाक मां रवानो कयो आ।
मदीने शरीफ खां थींदो लाहौर शरीफ खां हजरत दाता गंज बख्श रहमतुल्लाह अलैह जे दरबार खां दुआऊं वठंदो वठंदो जमल हिंदुस्तान में आयो आ उन अल्लाह जे वली पंहिंजे नज़र सां पंहिंजे तवज्जो सां पंहिंजे रूहानी ताक़त सां 90 लख काफ़र मुसलमान बणाया। असां मौलवी मथो हणी 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 जवानीअ खां पोड़ा थी आया आहियूं। 90 ॼणा बेनमाज़ी नमाज़ी करे कोन सघिया हो। कुर्बान वञा अल्लाह जे वलियनि तां काफ़रनि खे मुसलमान करे विलायत जे मक़ाम ते पहुचाए छॾिया। हजरत ख्वाजा हिंदुल वली रहमतुल्लाह अलैह हिकड़े पहाड़ में वया। पहाड़ में जो वया त अंदर हिकड़ो गार हो। उन्ही गार में रोशनी इएं पई अचे जीअं तव्हांजे मूवी जी रोशनी थी अचे। अंदरां गार मां ये रोशनी बाहर पई अचे। हजरत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था मूं दिल में सोचो तो सिज तो मथे आसमान में आ गार में तो ऊंदा ही हूंदी आ ऊंदा ही हुजण खपे। हीअ रोशनी अंदरां बाहर निकिरे पई छा आहे ॾिसां त सही। हजरत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह अंदर जो वयो। अंदर ॾिठे हिकिड़ो साधु वेठो आ। साधु जजे वार वार मां रोशनी पई निकिरे। गार तो रोशन आ पर गार खां बाहर भी रोशनी पई निकिरे। साधु समझो था हिंदुन जो सूफी केर बाबा चओ। उनजे चोटी मां कपड़न मां धोतीअ मां लिबास मां मालूम पियो थे हिकु हिंदुन जो बाओ आ साधु आ। हजरत ख्वाजा अजमेरी हुनजे भर में वेही रहिया। वेहण खां बाद में उनखे फरमायूं तू केर आ। चई मां हिंदू आहियां। चई ॾे ख़बर हीअ तो में रोशनी किथां आई आ। चईसी मूं सारी जिंदगी पंहिंजे नफ्स जी मुखालफत कई आ। ख्वाजा साहब फरमाइण था ॾे ख़बर मुंह में तवज्जो कर मुखे ॾिस त मुखे छा थो भाई। उन हजरत ख्वाजा अजमेरी ॾे निहारियो। पेरन खां मथे ताईं मथे खां पेरन ताईं 2-3 मिंट निहारे चवण लॻो अयादा तू सॼो सोना सॼो सोना पर तो में हिकड़ो राईअ जे दाणे सोना। हजरत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था आऊं तोखे हिकड़ो वज़ीफो थो ॾसां उहो कर त पोइ तोखे वरी ॿीहर नज़र करणी पवंदी त मूं में टिको आहे या न। चई कहिड़ो। हजरत ख्वाजा अजमेरी चवनि था त तूं चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो कलमो पढ़ी पोइ तूं मूंखे निहार। उन साधुअ चयोसीं मां इहो कोन पढ़ंदुसि। ख्वाजा साहब फरमायो त पोइ तूं कूड़ो आ। तोखे नफ्स सदाई चयो आ ऐं तूं पाण तो चवीं त मूं नफ्स जी मुखालफत करे 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 हिन मक़ाम खे हासिल कयो आ। हाणे तोखे नफ्स झले थो त कलमो न पढ़ पोइ तूं नफ्स जो मुखालिफ त कोन आ। तूं अञा नफ्स जो बंदो लॻो पियो आ। अल्लाह जे वली हुन केकड़ो फ़लसफ़े अंदाज़ में ॻाल्हि ॿुधाई। उन चयो त मां सदाई नफ्स जी मुखालफत कंदो आहियां। ख्वाजा साहब फरमाइनि था जे नफ्स जी मुखालफत कंदो आहियां त नफ्स तोखे कलमे खां झले थो। तूं पंहिंजे नफ्स जी मुखालफत कर। चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हुन जे भाग में मौजूदा हिदायत लिखियल हुई। हजरत ख्वाजा साहब जे चवण ते चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल कलमो भरे मुसलमान थियो आ। ख्वाजा साहब फरमाइनि था हाणे मुंह में निहार नज़र करे चवे थो टिको ख़त्म थी वियो। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था असल में तूं सॼो साफ़ हुए नफ़्सानी ख्वाहिशूं फिटियूं करे पाण साफ़ थी रहे पर कलमो कोन पढ़ियो ई उहो टिको तो में मौजूद हो। हाणे तो कलमो पढ़ियो आ तो मां टिको ख़त्म थी वियो आ त तोखे मां भी सही नज़र तो अचां पियो। हजरत ख्वाजा के चई केतरन माण्हू सां मुंहिंजी मुलाक़ात थी आ केतरन सूफिन सां मुंहिंजी मुलाक़ात थी आ पर मूंखे कहीं भी अहिड़े नमूने सां हिदायत कान फरमाई आ जहिड़ी तो मूंखे हिदायत फरमाई आ। हजरत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त सॼे जहान जे गुमराहनि जो इलाज ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।
हर मर्द जी दवा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह पाक जे हुजूर में तमाम घणो पसंद आ। एतरे कदर जो हदीस पाक में रसूलुल्लाह जो फरमाना दिल थी चवे तोखे बुधाया तो जो ईमान ताज़ो थी। हबीब करीम फरमाइन था क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह तबारक व तआला मीज़ान घुराईंदो। उन मीज़ान में रब करीम जी ज़ात मलाइकन के हुक्म फरमाईंदो 7 ज़मीनूं भी इन में विझो ऐं 7 आसमान भी इन में विझो ऐं आसमानन ऐं ज़मीनन जे अंदर जो कुछ आ इहे सब ताराज़ी जे हिकड़े पुड़ में रखो। फरिश्ता चवंदा या अल्लाह हमेशा शइ तोर बि आ त बराबरी में हेॾां बि सेर त हेॾां बि सेर हेॾां मण त हेॾां बि मण तू ताराज़ी में 7 ज़मीनूं 7 आसमान ऐं जो कुछ भी आ उहो रखाईंदो। ॿिए पुड़ में छा रखाईंदे? अल्लाह ताला फरमाए तो रखो त मां तव्हांखे ॿुधायां। अल्लाह जे हुकुम सां 7 ज़मीनूं 7 आसमान ऐं जो कुछ उन्हनि जे विच ते आ ताराज़ी जे पुड़ में रब्बुल आलमीन रखाईंदो। ॿिए पासे अल्लाह ताला मलाइकन खे फरमाईंदो त ॿिए पासे रखो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल अल्लाह जे हुकुम सां इन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह खे रखियो वेंदो त 7 ज़मीनुनि खां 7 आसमान का कलमो शरीफ वज़नी थी वेंदो। बाक़ी हर शइ हल्की थी पवंदी। सभिनी खां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कलमे शरीफ जो वज़न वधाए छॾींदो। हे मुझे महबूब पाक जे कलमे जी बरकत आ। जेकॾहिं तव्हां उन हबीब पाक जे पाक शरीयत ऐं तरीक़े ते अमल कंदो ख़ुदा जो कसम सॼे जहान खां तव्हां वज़नी हूंदो सॼे जहान खां तव्हां गरा हूंदो सॼे जहान खां वधीक तव्हांजो मान ऐं मर्तबो हूंदो छो त महबूब करीम जो पाक तरीक़ो अल्लाह ताला खे प्यारो आहे। अल्लाह ताला पाक फरमाए तो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन काना यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। बेशक तव्हांजे वास्ते नबी करीम जी पाक ज़िंदगी में हिकिड़ो बेहतरीन नमूनो आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अल्लाह पाक जो ज़िक्र कनि था ऐं आख़िरत जंहिंजो ईमान आहे उन्हनि सभिनी जे वास्ते रसूलुल्लाह जी ग़ुलामी सभिनी खां वधीक आहे। हे औलिया अल्लाह खे मक़ाम छाजे करे मिलियो जो महबूब जी पैरवीअ जे करे। छाजे करे बाबा? ॾाढे जो छाजे करे? हबीबन करीम जे पाक पैरवी जे करे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह खे कंहिं ॿुधायो त तव्हांजे पाड़े में हिकिड़ो बुज़ुर्ग रहे थो तमामु वॾो शोहरत वारो आहे तमामु वॾो माण्हू वारो हज़ारे त मुरीद आहिनि। हज़रत जुनैद बगदादी फरमायो अल्लाह जे बहाने सां मुलाक़ात करे चऊं उतो त हलूं। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह हुन जी मुलाक़ात लाइ आया। तव्हां ख़बर आहे त जुनैद तमामु वॾे मक़ाम जो मालिक आहे। पंहिंजे साथीअ सां गॾिजी हज़रत जुनैद जो हुन जे दरबार ते आयो त उहो दरवेश उन टाइम ते वुज़ू करे मस्जिद में दाख़िल थी रहियो हो। छा करे रहियो हो? वुज़ू करे मस्जिद में पियो दाख़िल थियो। जीअं जो मस्जिद जे दरवाज़े ते पहुतो उन दरवेश थुक उछलाई पर थुक उन्ही पासे उछलाई जंहिं पासे काबो आहे। जुनैद बगदादी पंहिंजे साथियुनि खे चयो त मोटो मोटो खाली आहे खाली आहे। सही हेतिरा हुन जा मुरीद हेतिरी हुन जी जमात हेतिरा हुन जा बोतक़द। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं आदाब जी इहा बि ख़बर कान्हे का त थुक कहिड़े पासे उछलाइणी आहे। इन में मुजादा विलायत थी कान थी सघे। इहो ठल्हो आहे खाली आहे। यादि रखी छॾियो विलायत उन्ही में हूंदी आहे जंहिंमें मुंहिंजे मोहम्मद करीम जी शरीयत हूंदी आहे। छा हुजणु खपे?
मुझे महबूब जी पाक सुन्नत ऐं शरीयत हुजे त पोइ उहो मंज़िल ते पहुची सघे थो। पिटाई साहब चवंदो आहे हर दम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया मनु न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम हाणे बिना मोहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो छा बि खणी कजे कुझु बि खणी कजे शरीयत पाक जे ख़िलाफ़ आहे उनखे मंज़िल ऐं मक़ाम कोन मिलंदो आहे। छाजे करे जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे हबीब बि प्यारो आहे त हबीब जो रस्तो बि प्यारो आहे। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह ताला जल जलालहु अमन वारो फरमाईंदो आहे ऐ मुंहिंजा प्यारा हबीब मां पंहिंजी उम्मत खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हांखे अल्लाह पाक जे मुहबत जी ज़रूरत आहे अवां चाहियो था त अल्लाह असां ते राज़ी थिए त आसान तरीक़ो अथव फत्तबिऊनी मुंहिंजी गुलामी अख्तियार कयो मुंहिंजी ताबेदारी अख्तियार कयो युहिब्बुकुमुल्लाह मुंहिंजे ताबेदारी जे करे अल्लाह पाक तव्हां सां मुहबत कंदो ख़ाली मुहबत कोन कंदो व यगफिर लकुम ज़ुनूबकुम अवां जा गुनाह बि बख़्शे छॾींदो वल्लाहु गफूरुर रहीम। रब सही मेहरबान आहे चवंदो आहे जेको मुंहिंजे नबीअ जो गुलाम आहे उन जा ॾोह बि मां बख़्शे छॾींदो आहियां। असांजो तव्हांजो सभिनि जो सहारो केरु आहे चओ रसूलुल्लाह। ॾाढे चओ केरु केरु सहारो आहे रसूलुल्लाह जी ज़ात असांजो सहारो आहे। पोइ उन महबूब जो तरीक़ो फिटो न करंदा ओ मुंहिंजा सजण साईं हिन अल्लाह वारनि जे दरगाह ते अचण जो मक़सद बि इहो हूंदो आहे त अल्लाह वारनि जी सोहबत अख्तियार करे उन जे पाक तरीक़े ते हलजे उन्हनि जी सोहबत अख्तियार कजे। पोइ इहो बि तव्हांखे मां ॿुधायां त हीअ दरबार भाग वारे खे नसीब थींदी आहे। अल्लाह वारनि जूं दरगाहूं कंहिंखे नसीब थींदियूं आहिनि चओ निभागे खे। मूं वटि हिकिड़ो किताब आहे लेबरी में उहो मूं पढ़ियो मशहूर हिकिड़ो वहाबी मौलवी गुज़रियो आहे हमादुल्ला हाले जी सभिनी सिंध जे वहाबिन जो पीर आहे। उहो लिखे थो त मूंखे पीर जी तलाश हुई मां पीर जी तलाश कंदे 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 नालो ॿुधुमि ख्यारी शरीफ़ वारे बुज़ुर्गनि जो सभई जो सुभान अल्लाह। साईं जेके रोज़े वारा हली आयुसि मां सॼी सिंध लताड़ी मूंखे किथे बि अहिड़ो पीर नज़र कोन आयो। हिन बुज़ुर्ग जो नालो ॿुधुमि मां सिधो आयुसि दरगाह ते राति रहियुसि। बुज़ुर्ग जी सोहबत में ॾाढो भलो हो सालियो हो नेक हो पर हिकिड़ी मूंखे ॻाल्हि न वणी। कहिड़ी न वणी मूंखे इहा ॻाल्हि कान वणी त इहो साॻो शिरक वारो नमूनो पेरे पवण हथ चुमण साईं साईं करण मुरीद गोॾा भॼियूं वेठा हुजनि मूं दिलि में चयो त हिते बि अलाह कोन मिलंदो। पोइ मां हितां वरी हिकिड़ी राति रही सुबुह जो हलियो मूं चवंदा हाओ हीअ जाइ नसीबनि वारनि खे मिलंदी आहे तुंहिंजे भाग में हुई कान का जे मुक़दर में हुजई हा त सॼी ज़िंदगी हिते गुलाम थी रही हा। अल्लाह वारनि बि तोखे राति जो मेहमान त रहायो त मेहमान अकरमु दैफ वलौ कान काफ़िरा काफ़िर बि मेहमान थी अचे त पोइ उनखे रहाइबो आहे। ओ तोखे मेहमान सम्झी रहायो पर यार तुंहिंजे नसीब में हीअ जगह कान ही जेकॾहिं नसीब में हुजई हा त हिन दरगाह तां वरी वापसि कोन वञी हा फैज़ मिलई हा त फैज़ वारो थी वञी हा। ॻोल्हे ॻोल्हे वञी अहिड़ो निभागो पीर हथ कई जेको पाण बि बेअदब हो त मुर्शिद बि बेअदब हो। मां हाणे नालो कोन थो खणा अल्हम्दुलिल्लाह मां इहो तोखे अर्ज़ करे छॾियां त ख़ुदा जे वलीअनि जूं दरबारूं हमेशह भागनि वारनि खे मिलंदियूं आहिनि। कंहिंखे मिलंदियूं आहिनि
निभागन के कोन मिलंदियूं आहिनि हुन जो मुक़द्दर हमाद जो कोन हो जेकॾहिं हमाद जो मुक़द्दर हुजे हा त ख्यारी शरीफ़ मां ख़ाली कोन वञे हा ख़ुदा पाक जो कसम आहे पर जे मुक़द्दर में हा ॻाल्हि कान ही अल्लाह जा बाना त ख़ुदा जो कसम आहे इहे झोली खोलियूं वेठा आहिनि जेको बि ख़ुदा जे वलीअ जे झोली में ईंदो आहे त जो बेड़ो पार करे छॾींदा सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत बायज़ीद बिस्तामी चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। सैयदुत ताइफा लक़बा बुजुर्ग जो तसव्वुफ जे मैदान में सैयदुत ताइफा माना औलिया अल्लाह जे जमात जो सरदार। हजरत गौस पाक खां बि अॻे चओ सुभान अल्लाह। हजरत पीरान पीर खां बि अॻ में आ सैयदुत ताइफा तसव्वुफ जे ॿोली में उन्ही खे चवंदा त जेको बुजुर्ग आहिनि वली आहिनि उन्हनि जे जमात जो सरदार आहे। हजरत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जी खिदमत में मेहमान आया। जागो था अञा दरवाजे जे ॿाहिरों आवाज़ अचे पियो। तवज्जो आहे बाबा? बस मां हाणे तव्हांखे घणो कोन थो सीड़ायां, बस हाणे ॿ टे ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में पेश करे पोइ दुआ पे नंदासीं। सदुस ख़िदमत में मेहमान आया। केर आया बाबा? ॻाल्हायो केर आया? पर अल्लाह जो नालो आहे का शइ कान्हे जो महिमान खे खाराए। परेशान थिया ॾाढो। मेहमान आहिनि परे खां आया आहिनि, मेहमान जो हक़ आहे हुन जी ख़िदमत कजे। ऐं अल्लाह जा बाना वरी आदत हुन जी इहा बि आहे त वरी सुवाल बि न कंदा। हजरत पीर सईं मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सभरी असरे पर घर घुरे की न की पर घरां बि की न घुरे। जेको मानी काण मरे सो सामी सॾबो की न की। फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सभरी असरे कंहिंजी परवाह कान, न अमीर जी न फ़क़ीर जी न बादशाह जी न कमिश्नर जी न डीसीअ जी, कंहिंजी बि कान। फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सभरी असरे पर घर घुरे की न की। पराए घरां त कोन घुरे पर घरां बि की न घुरे। पंहिंजे घर में बि हथ कोन टंगींदो आहे त घर वारा मूंखे ॾियो। चए थो जेको मानीअ काण मरे सो सामी सॾबो की न की। ये अल्लाह वारनि जो तरीक़ो अथव। ख़ुदा वारा मुतवक्किल हूंदा आहिनि, अल्लाह जे आसरे वेही रहंदा आहिनि। ऐं माण्हू चवंदा त पीरनि खे किथां थो मिले, दरवेशनि खे किथां थो मिले। तो क़ुरान जी आयत कोन पढ़ी आहे वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु। अल्लाह ताला फरमाईंदो आहे जेको मां रब करीम ते तवक्कल कंदो आहे मां अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहियां। भाई अज़ीज़ारी ॻाल्हि त पोइ थो ॿुधायांव, ॻाल्हि यादि अची वई। बीबी राबिया बशरी चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। उन जे ख़िदमत में टे हिकिड़ा मौलवी आया। मौलवी साईं बीबी साहब वटि रहिया। बीबी साहब चयो मौल साहब तव्हां बि बुख ते मां बि बुख ते वेठा हुजो। कलाक गुज़रियो, 2 कलाक गुज़रिया, 3 कलाकनि खां पोइ हिकिड़ो माण्हू थाल मानी जो खणे बीबी साहब खे चई अमा हे अल्लाह वास्ते क़बूल कयो। मौलवी साहब खे कुझु मिड़ी पेट में साह पियो त लोलो आयो आहे। माई सगोरी हुनखे मथो खोले अञा रखियो ई कोन त ॿाहिरां हिकिड़े फ़क़ीर चयो अल्लाह जे नाले मानी। माई सगोरी खणंदे ई थाल उन अल्लाह जे नाले वारे खे ॾेई मौलनि जो भरिसां मरी वियासीं। वरी वेठा, कलाक 2 कलाक गुज़रिया, वरी मानी आई ॿी।
वरी हिकिड़ो साईं अमा है अलाह जे नाले मानी खणी वञे चइबा बिस्मिल्लाह रखो बोल साहिब खुदा करे ख़ैर को वरी नो सवाली जे खैर पाण भी बीबी साहब मानी वापराई मौली साहबन खे खाराई और खाई रहो क्यों तो मौली साहबन मजा हिकड़े चयो अम्मा असां खे तुंहिंजे करामत में शक आहे ई कोन जागो था असां खे तुंहिंजे करामत में शक आहे कोन जो हिकड़ी मानी आई फकीर खे ॾिनई वरी बि ॿी मानी आई जो तुंहिंजी करामत आ करामत में शक कोन्हे पर तोखे इल्म कोन्हे इल्म हुजई हा त अॻ में हक़ मेहमान जो आ पोइ हक़ सवाली जो अॻ में हक़ कंहिंजो आ पोइ हक़ तो अगारो तो अॻ में सवाली खे ॾिनो ऐं पोइ वरी महिमान खे खाराई सो तुंहिंजी करामत में शक कोन्हे बाक़ी इल्म कोन्हे माई सगुर चयो हा तव्हांखे इल्म आहे पर तव्हांखे अलाह ते तवक्कल कान आहे इल्म मां वटि कोन्हे तवक्कल तव्हां वटि बि कान्हे जेकॾहिं अलाह ते तवक्कल कयो हा त रब करीम कोन छॾींदो आहे ख़ुदा वरी बि खाराए छॾींदो आहे अबा ख़ुदा ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे हज़रत बायज़ीद बुस्तामी परेशान आहे मेहमान अची विया किथां खाराया दोस्तो अज़ीज़ो ॾाढो दिल ते बार थी पियो थोड़ी देर गुज़री हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जे दरबार शरीफ जे साम्हूं हिकिड़ो नानवाई रहंदो हो यानी होटल वारो रहंदो हो उन्हीअ खे ख़बर पई त हज़रत बायज़ीद बिस्तामी जा मेहमान आया आहिनि ऐं हज़रत साहब वटि आहे बि अलाह जो नालो पाण ॾाढा परेशान वेठा आहिनि उन छा कयो नानवाई पंहिंजे तरफ़ खां मानी तयारु करे भाॼी तयारु करे थामन में विझी हज़रत बायज़ीद बिस्तामी किरणी क़िबला आहे ख़ुदा वास्ते खणी आयो आहियां मेहमाननि खे खारायो पाण ॾाढा ख़ुशि थिया मेहमान खे खारायूं जंहिं मेहमान खाई ख़ुशि थिया त अल्लाह जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में अची वियो ओ होटल वारा ओ नानवाई अॼु जेको घुरणो थी सो घुर तोखे अता फरमाया छा फरमायो हिकिड़ो दफ़ो चओ अगारो मानी कान्हे हाणे घुरणो थी थो घुर सुभान अल्लाह त चओ अगर दरवेश बरहाले बमा दे सरे दस्तज दो आलम बरफशां दे गहे बरतार में आला नशीनम गहे बर पुष्ट पाए खुद नबीनम अल्लाह वारन जो हाल आ कमल केड़े हाल में तमानी आहे कान परेशान लगो पियो आ वरी कमल ॾिसो त अल्लाह जो वली चैलेंज पियो करे तो घुरणो थी तो घुरमा तोखे अता फरमाया उन नानवाई अर्ज़ कयो क़िबला मां अल्लाह जे रज़ा जे वास्ते खणी आयो आहियां मूंखे कुझु न खपे कुझु न खपे कुझु न खपे बस खुदा जे रज़ा जे लाइ आंदुम तव्हां पंहिंजे महिमान खे खारायो मूंखे कई शइ जी ज़रूरत कान्हे बुज़ुर्ग फरमाए थो त न घुर साईं मूंखे कुझु न खपे बाबा चवाए थो घुर जागो साहब जमल बार बार चयो घुर 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 तमल उन नानवाई चयोसि ठीकु आहे भला तूं चवीं थो घुर त हाणे घुरां थो ॾे छा खपई चई मूंखे पाण जहिड़ो बनाए चओ सुभान अल्लाह मूंखे हजरत ख्वाजा साहब फरमाइन था दा इहा ॻाल्हि त थी सघे थी पर तुंहिंजे बर्दाश्त खां ॿाहिरि आहे तूं ॿार खणी कोन सघंदे इहा न बाक़ी ॿी शइ घुर नानवाई थो चओ ॿियो कुझु न खपे ॾींहुं त इहा शइ ॾे न त मां वापसि थो वञा अल्लाह जे वलीअ जो तोसां वाइदो करे वेठो हां हली आ अंदर मस्जिद में वठी दरवाज़ो बंदि कयईं दरवाज़ो बंदि करे पाण उन नानवाईअ जे मथां तवजो विधऊं नानवाईअ जे मथां निगाह विधऊं 2 मिंटनि खां पोइ ॿाहिरि निकिता ख़ुदा पाक जो कसम आहे जहिड़ी सूरत बायज़ीद बिस्तामी जी हुजे उहा साॻी सूरत नानवाईअ जी हुजे मक़ामात त उहे मिली विया
मर्तबो तो उहो मिली वियो, मार्फत तो उहा मिली वई जंहिं मार्फत जो साहिब बायज़ीद बिस्तामी हो, पर शक्ल ही हुनजी तब्दील थी वई। माण्हू सुञाणनि कोन पिया त बायज़ीद बिस्तामी कहिड़ो आ, त नानवाई कहिड़ो आ। थोरो फर्क हो, कहिड़ो फर्क हो जो हज़रत बायज़ीद बिस्तामी होश में हो, नानवाई होश में कोन हो। 3 ॾींहं जेरो हो, 3 ॾींहंनि खां पोइ नानवाई गुज़ारे वियो। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिन मूं फ़क़ीर खे दावा सां चयो हो त पाण जहिड़ो बणाए, मां अल्लाह जे दरबार मां हिन खे बरकात, फयूज़, मार्फत ऐं इरफान तो साॻो अता फरमायो, पर हिन जी सूरत मूं पाण जहिड़ी बणाए छॾी हुई। चओ अल्लाह जे वलियनि खे ताक़त, ॾाढे चओ ख़ुदा जे पाननि खे ताक़त। निगाह कंदा आहिनि त निगाह सां कमु थी पवंदो आहे, नज़र फरमाईंदा त नज़र सां मुंहिंजा दोस्त हर शइ मामिलो हल थी वेंदो आहे। निगाह वली में ये तासीर देखी, बदलती हज़ारों की तकदीर देखी। ये ख़ुदा जा उहे माना आहिनि जन सारी ज़िंदगी ख़ुदा खे यादि कयो आहे, रब खे रिठायो आहे। अल्लाह पाक उन जी ज़ुबान कोन मुटाईंदो आहे। रब चवंदो आहे कुन्तु समाहु लज़ी यस्मउ बिही व बसरहु लज़ी युबसिरु बिही व यद हुल्लती यब्तिश बिहा। ये मुंहिंजा वली जॾहिं मूंखे राज़ी कंदा आहिनि त मां अल्लाह उन्हनि जा कन थींदो आहियां जंहिंसां ॿुधंदा आहिनि, मां अल्लाह ताला उन्हनि जा हथ थींदो आहियां जंहिंसां पकड़ींदा आहिनि, मां अल्लाह ताला हुननि जूं अखियूं थींदो आहियां जंहिंसां ॾिसंदा आहिनि, मां अल्लाह हुननि जूं टंगूं थींदो आहियां जंहिंसां घुमंदा आहिनि। अॻिते अल्लाह जो हबीब फरमाए थो वला इन सालनी लउतियन्नहु, मां अल्लाह पाक उन पंहिंजे बाननि वलियनि ते एतिरो राज़ी थींदो आहियां, मूंखां जेको सुवाल कंदा आहिनि सो मां ज़रूर क़बूल कंदो आहियां। बुखारी जी हदीस आहे, हे असांजा मुखालिफ़ चवंदा बुखारी में ॾेखार, बुखारी में ॾेखार, बुखारी में ॾेखार। अचो त तव्हांखे बुखारी में ॾेखारियां। रब जो फरमान आहे, रब्बुल आलमीन फरमाए थो वलियनि जे हथनि जी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे, वलियनि जे अखियुनि जी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे, वलियनि जे कननि में ताक़त मुंहिंजी हूंदी आहे, वलियनि जे पेरनि वारी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे। मां रब जीअं करे सघंदो आहियां ईअं मुंहिंजो वली बि करे सघंदो आहे। इन्हीअ जे करे जो वलीअ खे ताक़त मां अल्लाह जे तरफ़ खां हूंदी आहे। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हज़रत ख्वाजा अब्दुल बाकी अल मारूफ बाकी बिल्लाह, सभई चओ सुभान अल्लाह। जेको इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी जो मुर्शिद आहे, हज़रत इमाम रब्बानी चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त इमाम रब्बानी आहे, हीअ दरबार भी नक्शबंदी हज़रात जी आहे। ऐं मुंहिंजा दोस्त वरीज़ो असांजो सिलसिलो भी हिकिड़े सिलसिले सां नक्शबंद सां इमाम रब्बानी सां मिले थो पियो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत ख्वाजा बाकी बिल्ला, सभई जो हजरत ख्वाजा। उन्हनि खां हिकिड़े माण्हू पुछो ऐं बाकी बिल्ला जी माण्हू फना फिल्लाह ऐं बका बिल्लाह जे मक़ाम ते हूंदा आहिनि, उनखे फना फिल्लाह खां पोइ बका बिल्लाह जो मर्तबो मिलंदो आहे। लेकिन बाकी बिल्लाह असां ॿुधो ई कोन्हे। बका बिल्लाह ऐं बाकी बिल्लाह में फ़र्क़ु आहे। फनालियत खां पोइ माण्हू फना फिल शेख हूंदो आहे, उन खां पोइ फना फिल रसूल हूंदो आहे, उन खां पोइ फना फिल्लाह हूंदो आहे, फना फिल्लाह खां पोइ बका बिल्लाह हूंदो आहे। लेकिन बाकी बिल्लाह कीअं हूंदो आहे, इहो तुंहिंजो लक़ब बाकी बिल्लाह छो आहे? हज़रत ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इहो मूंखां न पुछो,
सही तव्हां खां न पुछूं भला कंहिंखां पुछूं। पाण फरमाइनि था मुंहिंजो जॾहिं विसाल थी वेंदो आउं जॾहिं जहान मां वफ़ात कंदुसि अवां मूंखे गुस्ल ॾिजो, मूंखे कफन पाराइजो, मुंहिंजो जनाज़ो ॿाहिरि ईदगाह में रखिजो, इंतज़ार कजो मुंहिंजो जनाज़ो तव्हां न पढ़ाइजो। हिकिड़ो शख़्स ग़ैब खां ईंदो जंहिंजो मुंहुं ई पर्दे में ढकियल हूंदो, हेड़ा हुन जा कपड़ा हूंदा। जॾहिं उहो अचे त उन्हीअ खे चइजो मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए। पोइ जमल उहो बुज़ुर्ग मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए फारिग़ थींदो, उन्हीअ खां पुछजो जनाज़े पढ़ाइण वारे खां त मुंहिंजो नालो बाक़ी बिल्लाह छो आहे। जागो था आओ कोन थो ॿुधायां तव्हांखे, अवी उन्हीअ खां पुछजो जेको मुंहिंजो जनाज़ो पढ़ाईंदो। चुप थी विया। कुछ अरसे खां पोइ हज़रत बाक़ी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह जो विसाल थियो आहे।